अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी तमा आज नज़र HD TV ते मौजूद आया मुसा बेहतरीन चंग नवाज़ गड आहिनि। हिननि जी वॾी महिरबानी जो पंहिंजो कीमती टाइम कढी इन चैनल ते मुझे चैनल ते आया आहिनि। ही बेहतरीन वली मोहम्मद ख़ास केली जो बेहतरीन चंग नवाज़ आहे TV ऐं रेडियो जो हिन बेहतरीन चंग जे सुर सां हिन पंहिंजो आवाज़ दुनिया में पुॼायो आहे। उन सां गॾु आहे चाचो उमैद अली खोसो साहब जो बेहतरीन चंग नवाज़ आहे। उन सां गॾु असांजो बेहतरीन दोस्त अली बश्क जलवाणी जो शाइर भी आहे, अदाकार भी आहे। उन खां पोइ चंग जी भी कोशिश करे पियो, चंग वॼाइण जी भी कोशिश करे पियो, पर अॼु मां धुन ॿुधो ज़बरदस्त। अली बश्क भी उन्हनि सां गॾु अचे पियो। हिननि जी वॾी महिरबानी आहे। उन सां गॾु मुंहिंजी हिन टेलीफिल्म जो मां रिकॉर्डिंग कयुसि, अॼु मां फारिग थियुसि इन रिकॉर्डिंग मां। त उन सां गॾु मुंहिंजो बेहतरीन इन चैनल जो इन टेलीफिल्म जो बेहतरीन हीरो मुझे पंहिंजो भाणजी भी आहे, उनजो डॉक्टर ज़ैन लिगारी। उन सां गॾु उनजो दोस्त, उन सां गॾु असांजे मुंहिंजे पासे में फ़क़ीर इम्तियाज़ काबूरो। हिननि जी वॾी वॾी महिरबानी, हिन कीमती टाइम कढी मूंखे इन चैनल ते थोरो टाइम ॾिनो आहे। मां हिननि जा थोरा, हिननि जा एहसान। असीं शुक्रगुज़ार आहियूं MTV जा ऐं नज़र जा, जिन असांखे घुराए मान ॾिनो। अलाह करे ख़ुशि हुजे। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। मां त हिन चंग जे लाइक़ बि कोन हुउसि, पर उस्ताद वली मोहम्मद जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि, कुर्बन हिन जा, जंहिं मूंखे इहे चंग सेखारियो आहे। पर अञा सिखियो न आहियां, सिखां पियो थो। तव्हांजी लख लख महिरबानी आहे। तव्हां बि हिन चैनल ते घुराए असांखे लख मान ॾिनो आहे। वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं बि। ऐं अलाह पाक कंदो, मुंहिंजो इहो ई अलाह पाक खे अर्ज़ु आहे, इहा ई मुंहिंजी दुआ आहे त हिन चैनल खे तमामु शाद ऐं आबाद रखो।